बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त गाजी खुआड़ में हींअर ताईं ज़री पाणी न पहुची सघियो आहे ऐं आबादगार हर साल हिननि तारीख़ुनि में दाहूं कंदा रहंदा आहिनि त पाणी असां वटि न आहे ऐं आपाशी खाते जी खुलियल नाहली आहे। हर साल खाटी जा ईंदड़ लखें करोड़े रुपया जेके राइस केनाल मां निकिरंदड़ अर्थर बैराज मां निकिरंदड़ खुआवड़ शाखा मंगियो शाखा ऐं मुख़्तलिफ़ ॿियूं शाखूं आहिनि, उन्हनि जी खाटी जी मद में ईंदड़ लखें रुपया जेके इंजीनियर आहिनि उहे कूड़ा बिल ठाहे हड़प करे था वञनि। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त हेल बि पाणी जी शार्टेज चवनि था त पंहिंजी जॻह ते आहे, पर एतिरी बि न आहे जो तव्हां 3 महीना पाणी न ॾेई सघो आबादगारनि खे। इहा हिकिड़ी तव्हांजी नाहली आहे, मिसमैनेजमेंट आहे। हालांकि पाणी दरिया में आहे, केनालनि में आहे, पर जंहिंजी विरासत सही नमूने नाहे थी रही, हींअर बि अॻु बि न थी रही, हाणे बि न थी रही आहे। हालांकि हे टियों दौर हुकूमत आहे पीपल्स पार्टी जो, पर अॼु ॾींहंनि ताईं पाणी बि पुछड़ी जे आबादगारनि ताईं पहुचाइण में नाकाम विया आहिनि। हालांकि वोटर सपोर्टर पीपल्स पार्टी जा ई आहिनि, पर हींअर ताईं पाणी पहुचाइण जे लाइ का बि हिननि हिकमत अमली न जोड़ी आहे। पोइ सम्झ में ॻाल्हि नथी अचे त इहो हिकिड़ो ॼाणी वाणी हिकिड़ी प्लानिंग कई पई वञे सिंध खे ऐं सिंधी मारवड़नि खे, सिंध जे आबादगारनि खे तबाह करण जी हिकिड़ी का प्लानिंग कई पई वञे या को ॿियो सबबु आहे। बाक़ी हिते त पाणी ढुक बि कोन्हे। गाजी खुआड़ में हींअर ताईं पाणी न पहुची सघियो आहे। जेके पुराणे दौर अंग्रेज़नि जे दौर जा जेके केनाल ठहियल आहे, जीअं अर्थर बैराज आहे, उन में पाणी जो ढुक बि पुछड़ी ते नथो पहुचे। जॾहिं सां उन सां गॾोगॾु जेके भर में अञा बि पुछड़ी ते राइस केनाल जी ते जेको नारा केनाल नारा मां निकिरे थो, यानी राइस केनाल जी पुछड़ी खणी चऊं, उतां ई जेको धामरा हवा निकिरे थो, माशाल्लाह उन में तमामु ज़बरदस्त पाणी आहे ऐं पुछड़ी ताईं उहो पाणी पहुचाए थो। ऐं उन जे बरक्स जेको मुंड ते आहे राइस केनाल ते, उन जे अर्थर बैराज त उन में पाणी कोन्हे। ऐं ॼाणी वाणी जेके टंडेल आहिनि या जेको इंजीनियर आहे नदीम जोखियो आहे, उहो ॼाणी वाणी हथ वठी पाणी माना बंदि कई वेठो आहे। पोइ सम्झ में ॻाल्हि नथी अचे त सियासी मुदाख़लत आहे या हथ सां पाणी आबादगारनि ताईं नथा पहुचाइनि, सिंध खे तबाह कयो पियो वञे। असांजी मैशियत तबाह थी वई। ॿिज भाण जेके आहिनि गुज़िरियल साल वारा 2 साल वारा, उहे पिणु हारियुनि जे मथां कर्ज़ चढ़ियल आहिनि त हेल हींअर ताईं बिजारे लाइ बि पाणी न आहिनि पहुचाए सघिया। यानी मिसमैनेजमेंट आहे इरीगेशन खाते जी। जंहिंजा अमलदार हेठां खां वठी मथे ताईं, मथां खां वठी हेठि ताईं सभु हराम जूं पघारूं खणनि था, हिलाल करे नथा खाइनि। फंड जेके आहिनि उहे हड़प करे था वञनि। टंडेलनि जी मस्ती आहे, जेके दरवाज़ा बंदि कई वेठा आहिनि, पैसा वठी करे पुछड़ी ऐं जेके बासर आबादगार आहिनि उन्हनि खां पैसा वठनि था ऐं हथ सां गंढा ॾियारा पिया वञनि। मुंड खां वठी जेके बासर आबादगार आहिनि उन्हनि जा फुट 2 फुट जा लू लॻल आहिनि, त किथां पुछड़ी ते पाणी पहुचंदो। ऐं जेका बि सॼी सपोर्ट आहे उन्हनि खे, उहा आपाशी अमलदारनि जी सपोर्ट आहे बासर आबादगारनि खे। छाजे कारण त आपाशी वारा त हिकिड़ा सरकारी मुलाज़िम आहिनि, अमलदार आहिनि। पर असां पंहिंजे आबादगारनि जी बि त ॻाल्हि कयूं त असां वटि आबादगार 2 क़िस्मनि जा आहिनि। हिकिड़ा आहिनि मज़लूम जेके पाणी खां महरूम रहिया आहिनि सालनि खां वठी, ऐं हिकिड़ा अहिड़ा आबादगार आहिनि जेके ज़ुल्म कई वेठा आहिनि पुछड़ी जे आबादगारनि सां। ॼाणी वाणी असांजे अर्थर बैराज ते RD चौधरी वटि हथ सां दरवाज़ा ॾींहुं राति लथल आहिनि। न आपाशी अमलदार उन्हनि खां उनखे को चवण वारा आहिनि, न ई को ॿियो को हिननि खे चवण वारो आहे। कानून खां ॾाढा आहिनि, इरीगेशन खां ॾाढा आहिनि, ॾाढो को बि कोन्हे, पर सिर्फ़ु हुननि हथ वठी करे पाणी असांजो बंदि कराई वेठा आहिनि। हुननि खे न FIR था कटाइनि। हालांकि कुझु ॾींहं पहिरियां आपाशी जेको मिनिस्टर आहे सोहेल अनवर सियाल साहिबु हिकिड़ी ड्रामाई अंदाज़ में क्लिप वीडियो ठाही त जेको बि पाणी बंदि कंदो 72 कलाकनि जे अंदरि उन जे ख़िलाफ़ु जेको बासर आबादगार हूंदो जेको पाणी बंदि करे वेंदो बिना वाजिबी कंदो, उन जे मथां FIR कटी वेंदी। पर मुंहिंजो सुवालु आहे सोहेल अनवर सियाल साहिबु, छा हींअर ताईं तव्हां सिंध में जेके बासर आबादगार आहिनि, जेके पुछड़ी जे मज़लूम आबादगारनि जो पाणी बंदि करे वेठा आहिनि, उन्हनि जे मथां केतिरियूं तव्हां FIR कटायूं आहिनि?
तव्हांजो ई तक आहे जेको गेरेलो साइड ॾे, तव्हांजा ई माण्हू आहिनि, हथु वठी पाणी असांजो बंदि कई वेठा आहिनि गाजी खुवाड़ जे रवासियुनि जो। तव्हां उन्हनि जे ख़िलाफ़ु कहिड़ो एक्शन खयो आहे हींअर ताईं? आपाशी अमलदारनि जे ख़िलाफ़ु तव्हां हींअर ताईं कहिड़ो ॾंडो खयो आहे? हो त मन मस्तियूं कंदा था वञनि, न ड्यूटियूं था कनि, को बि ड्यूटी नथो करे। यार ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, अलाह साईं जो ख़ौफ़ कयो, क़बर में हलणो अथव। 3 महीना ड्यूटी बि तव्हां सही नमूने नथा कयो। 3 खां 4 महीना जेका ड्यूटी आहे अव्हांजी आपाशी अमलदारनि जी, असांजी पटी जी ॻाल्हि थो कयां, राइस केनाल जी ॻाल्हि थो कयां, छाजे कारण त असां वटि थींदो ई चांवर आहे। असां वटि सिर्फ़ु हिन मुंद जो पाणी ॾिनो वेंदो आहे, सिर्फ़ु सारी जे लाइ, सारियाले फ़सुल जे लाइ। जॾहिं त चेटनि जे लाइ असांखे कतई पाणी न मिलंदो आहे, कॾहिं बि न। ऐं उन जे बरक्स असां जेको खॿे पासे वञूं त उन पासे ॾिसो त रोहिड़ी केनाल आहे, नारा केनाल आहे, फुलेली केनाल आहे, अलाए कहिड़े कहिड़े केनाल आहिनि। उते 12 महीना पाणी हले थो। उन जे बरक्स ॾिठो वञे त असांखे सिर्फ़ु चांवरनि जी पोखाई जे लाइ, उन जी बेजारे जे लाइ, उन जे फ़सुल जे लाइ, यानी 3 महीना पाणी बि न आहे असांजे। छा असांजो हक़ न आहे? हालांकि मुआहिदो आहे त 5 मई ते अव्हांखे पाणी ॾियणो आहे, पर 5 मई गुज़री वियो, जून गुज़री वियो, जुलाई हले थो पियो, ऐं हींअर ताईं असां वटि पाणी न पहुची सघियो आहे। असांजा जेके मारवड़ आहिनि, आबादगार मारवड़ आहिनि, उहे परेशान आहिनि, कर्ज़नि में वठिजी विया आहिनि इहे फ़सुल बर वक़्तु न थियण सबबु। ऐं गुज़िरियल साल बि जेके कर्ज़ हुया उहे अञा ताईं कोन लाहे सघिया आहिनि। कुझु लथा अञा ताईं वापारियुनि जा कर्ज़ चढ़िया पिया आहिनि, ऐं हुकूमत जी नाहली जे करे हींअर ताईं माना आबादगार परेशान आहिनि। पाणी जो ढुक कोन्हे। पर राइस केनाल जो ॾिठो वञे त सॼे असां ज़ुल्म आहे। राइस केनाल मां निकिरंदड़ जीअं 12 बेराजा, 12 मां पनावा, नवाब शाखा, मंगियो शाखा, खुवावड़ शाखा, ऐं लुडी शाखा, चिंजणी शाखा, चीलो आहे। हाणे कंहिं असां शाखुनि जा नाला खणूं जेके ज़िले नसीराबाद खां 12 तालुको आहे, सॼो तबाह हाल आहे। ऐं इन सां गॾोगॾु कंबर ते बि साॻियो हाल आहे, उते पाणी कोन्हे आबादगारनि जे लाइ। सो छा पाणी आहे दरियाउनि में? बिल्कुलु आहे, आबादी जे लाइ छो न आहे? इहा हिकिड़ी ड्रामेबाज़ी आहे त पाणी कोन्हे। पाणी बिल्कुलु आहे, पाणी दरिया में आहे, असांजे लाइक़ु पाणी आहे, पर सिर्फ़ु फ़र्क़ु इहो आहे त सही नमूने विरासत नथी कई पई वञे। जेकॾहिं पाणी जी विरासत असां वटि सही नमूने सां थिए न, त यकीन कयो त असां वटि वक़्तु सिर फ़सुल बि थींदा, ऐं जजे मिक़दार में आबादगारनि वटि माना जेका आहे रक़म बि ईंदी, मईशत मज़बूत थींदी, मुल्क जी, सिंध जी, पाकिस्तान जी मईशत मज़बूत थींदी। असांजा आबादगार जेके आहिनि उहे ख़ुशहाल थींदा, उन सां पाकिस्तान जी ख़ुशहाली आहे। सो असां हमेशह इहो जेको पाणी जे लाइ आवाज़ त बुलंद कंदा रहिया आहियूं, पर जेके आपाशी अमलदार आहिनि उन्हनि जे कन ते जूं ई नथी चुरे, न ई हुननि खे का नेक नियती आहे त असांखे पाणी ॾियणो आहे, यानी उहो सोचनि ई नथा, न ई हुननि खे का शइ आहे त पाणी ॾियणो आहे। पघारूं जेके आहिनि उहे घर वेठे हराम जूं खणनि था पिया, ऐं पुछड़ी जे आबादगारनि ताईं पाणी नथो पहुचाए वञे। केतिरा दफ़ा गाजी खुवाड़ जे टेल ते मंगियो शाह खुवाड़ शाख वटि वार आया, चीफ सेक्रेटरी आयो, सेक्रेटरी आया वक़्तनि ब वक़्तनि, पर अॼु ॾींहं ताईं असां वटि पाणी न आहे पहुची सघियो। हमेशह दाऊं त कंदा रहिया आहियूं। ऐं ताज़ो हिन साल बि माना शिकायतूं थियण खां पोइ खाटी खणाई वई, जेका अधु गीदी खाटी नसीराबाद खां ॿाहिरि मशीन कढी हलिया विया, यानी इहा पुछड़ी ताईं अर्थर जे टेल करे हा न मशीन, त इहो यकीन कयो त पाणी हींअर ताईं गाजी पहुची चुको हुजे हा। पर असां वटि अलमियो इहो आहे त खाटी अधु गीदी खणाई वई, जेका आपाशी अमलदारनि जी नाली आहे। ऐं असां वटि 62 आबादगार आहिनि, उहे बि जेके मुंड जा आबादगार आहिनि उहे पाणी बंदि करे वेठल आहिनि, ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते लूल हणी वेठल आहिनि। जेके हुननि जा मंडूल आहिनि वाहन जा, उहे भञी छॾिया अथनि, ऐं रस्ता रोक करे वेठल आहिनि पाणी जो। ऐं हींअर ताईं को बि हुनजे मथां का न FIR थी आहे, न ई का कानूनी कार्रवाई थी आहे। असां मुतालबो था कयूं त पाणी जे मथां, पाणी जी विरासत जे लाइ रेंजर्स मुक़ररु कई वञे, या आर्मी मुक़ररु कई वञे, तॾहिं को पुछड़ी जे आबादगारनि ते पाणी पहुचंदो। बाक़ी न त जेका ब्यूरोक्रेसी आहे, इरीगेशन वारा आहिनि,
इहे हिकिड़ा करप्ट माण्हू आहिनि जेको हथ वठी करे सिंध जी मैशत तबाह था कनि, पाकिस्तान जी मैशत खे नुक़सानु था ॾियनि। पघारूं त खाइनि था पर हराम जूं, यानी अवाम सां सचाई न आहिनि, न ई हुननि खे को आहे त पाणी असांखे पहुचाइणो आहे। सो मैशत असांजी तबाह कई पई वञे। जेको गुज़र सफ़र आहे असांजो उहो 70% मैशत ते जेका ज़रात ते आहे मैशत असांजी, पर हथ वठी करे असांजी ज़रात जेका आहे तबाह कई वई आहे ऐं तबाह करण जे चकर में आहिनि। जेको अंग्रेज़नि जे दौर जो सिस्टम हुयो उहो हथ वठी करे नाकाम कंदा था वञनि पिया। उन्हनि हिकिड़ो बहितरीनु सिस्टम असांजे लाइ इरीगेशन निज़ाम आंदो हुयो। इरीगेशन निज़ाम में बहितरीनु हिकिड़ियूं सुठियूं शयूं हिननि रखियूं हुयूं, जेके दरवाज़ा लॻाया, पर दरवाज़ा हिन जे लाइ हिननि कोन लॻाया त मुंड ते पाणी बंदि करे विया आहिनि। हुनखे सहूलियत ॾिनी वई त कुझु दरवाज़ा तव्हां 3 आहिनि त भला तव्हां ठीकु आहे, हिकिड़ो 2 खोलियो, हिकिड़ो तव्हां बंदि कयो जेकॾहिं तकलीफ़ आहे, कुझु कलाकनि जे लाइ बंदि कयो। हिते RD चौटरी अर्थर बेरा हिते 24 कलाक दरवाज़ा लथा पिया आहिनि, यानी ढुक पाणी जो हेठि पुछड़ी जे आबादगारनि ते नथो पहुचे। न ई RD चौटरी जे जेके बासर आबादगारनि जे ख़िलाफ़ु हींअर ताईं FIR थी आहे, न ई को हुकूमत सोचे रही आहे, हुकूमत जी नाहली आहे। ऐं असां वटि खुदारा पुछड़ी जे आबादगारनि ताईं पाणी पहुचायो, तमामु घणा परेशान आहिनि। मैशत असांजी तबाह थी रही आहे, ज़रात असांजी तबाह थी रही आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त गाजी ख्वाड़ में हींअर ताईं ज़री पाणी न पहुची सघियो आहे ऐं आबादगार हर साल हिननि तारीख़ुनि में दाहूं कंदा रहंदा आहिनि त पाणी असां वटि न आहे। ऐं आपाशी खाते जी खुलियल नाहली आहे। हर साल खाटी जा ईंदड़ लखें करोड़े रुपया जेके राइस केनाल मां निकिरंदड़ अर्थर बेराज मां निकिरंदड़ खुहावड़ शाखा, मंगियो शाखा ऐं मुख़्तलिफ़ ॿियूं शाखूं आहिनि, उन्हनि जी खाटी जी मद में ईंदड़ लखें रुपया जेके इंजीनियर आहिनि उहे कूड़ा बिल ठाहे हड़प करे था वञनि। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त हेल बि पाणी जी शार्टेज चवनि था त पंहिंजी जॻह ते आहे, पर एतिरी बि न आहे जो तव्हां 3 महीना पाणी न ॾेई सघो आबादगारनि खे। इहा त हिकिड़ी तव्हांजी नाहली आहे, मिसमैनेजमेंट आहे। हालांकि पाणी दरिया में आहे, केनालनि में आहे, पर जंहिंजी विरासत सही नमूने नाहे थी रही, हींअर बि अॻु बि न थी रही, हाणे बि न थी रही आहे। हालांकि हे 3 दौर हुकूमत आहे पीपल्स पार्टी जो, पर अॼु ॾींहंनि ताईं पाणी बि पुछड़ी जे आबादगारनि ताईं पहुचाइण में नाकाम विया आहिनि। हालांकि वोटर सपोर्टर पीपल्स पार्टी जा ई आहिनि, पर हींअर ताईं पाणी पहुचाइण जे लाइ का बि हिननि हिकमत अमली न जोड़ी आहे। पोइ सम्झ में ॻाल्हि नथी अचे त इहो हिकिड़ो ॼाणी वाणी हिकिड़ी प्लानिंग कई पई वञे सिंध खे ऐं सिंधी मारवड़नि खे, सिंध जे आबादगारनि खे तबाह करण जी हिकिड़ी का प्लानिंग कई पई वञे, या को ॿियो सबबु आहे। बाक़ी हिते त पाणी ढुक बि कोन्हे। गाजी ख्वाड़ में हींअर ताईं पाणी न पहुची सघियो आहे। जेके पुराणे दौर अंग्रेज़नि जे दौर जा जेके केनाल ठहियल आहे, जीअं अर्थर बेराज आहे, उन में पाणी जो ढुक बि पुछड़ी ते नथो पहुचे। जॾहिं असां उन सां गॾोगॾु जेके भर में अञा बि पुछड़ी ते राइस केनाल जी ते जेको नारा केनाल नारा मां निकिरे थो, यानी राइस केनाल जी पुछड़ी खणी चऊं, उतां ई जेको धामरा हवा निकिरे थो, माशाल्लाह उन में तमामु ज़बरदस्त पाणी आहे ऐं पुछड़ी ताईं उहो पाणी पहुचाए थो। उन जे बरक्स जेको मुंड ते आहे राइस केनाल ते, उन जे अर्थर बेराज त उन में पाणी कोन्हे। ऐं ॼाणी वाणी जेके टंडेल आहिनि या जेको इंजीनियर आहे नदीम जोखियो आहे, उहो ॼाणी वाणी हथ वठी पाणी माना बंदि कई वेठो आहे। पोइ सम्झ में ॻाल्हि नथी अचे त सियासी मुदाख़लत आहे या हथ सां पाणी आबादगारनि ताईं नथा पहुचाइनि, सिंध खे तबाह कयो पियो वञे। असांजी मैशत तबाह थी वई। ॿिज भाण जेके आहिनि गुज़िरियल साल वारा 3 साल वारा, उहे पिणु हारियुनि जे मथां कर्ज़ चढ़ियल आहिनि त हेल हींअर ताईं ॿिजारे लाइ बि पाणी न आहिनि पहुचाए सघिया। यानी मिसमैनेजमेंट आहे इरीगेशन खाते जी। जंहिंजा अमलदार हेठां खां वठी मथे ताईं, मथां खां वठी हेठि ताईं सभु हराम जूं पघारूं खणनि था, हिलाल करे नथा खाइनि, फंड जेके आहिनि उहे हड़प करे था वञनि।